हे ते मन बी ज़मीन आ समझो ओडे लुंडन में अली ही असांजो साईं दोस्त आहे। तव्हांजो नालो छा आहे भाऊ? तस्लीम 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 तसीम 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 साईं जन जा करेला ऐं बसर गॾु कयल आहिनि। पर हीअ जेका हिननि मॉडर्न टेक्निक यूज़ कई आहे न, इहा ॾिसंदव त इहा शानदार आहे। हीअ बांस जा लकड़ा ऐं हीअ प्लास्टिक जे डोरियुनि ते हीअ छिक आहे। वरी हीअ हिकिड़ी सन्ही डोरी आहे जंहिं ते करेला जेके करेलनि जी वड़ आराम आराम सां चढ़े थी पई। माशाअल्लाह माशाअल्लाह। 16 वेसण ते माशाअल्लाह ही कायल आहे, ज़बरदस्त। सही वणी न तव्हांखे बि? हाँ साईं ज़बरदस्त लतीफ़ा बणी थी, बिल्कुलु बणी माशाअल्लाह। अॼु ही असांजी ईअं हिकिड़ी लियाकत साहिब ऐं असांजी कंबाइन बिज़नेस ट्रिप आहे जंहिंमें असां सिखूं था त हीअ कहिड़े तरीक़े सां हिन जी उपत कढनि था पिया। हिन में टोटल त तसीं घणो ख़र्चु अची थो वञे? हिन में साईं आहे माना 3 वेसा खन हुजनि त थी वेंदो आहे 2-2.5-3 लाख ताईं ख़र्चु अची वेंदो। छो जो बीज बि महांगो आहे ऐं जेको आहे वरी 18-22 रुपया फुट आहे। 25 रुपया बि सुठो बांस जेको आहे उहो मिले थो फुट जे हिसाब सां। उहो पोइ बांस त तक़रीबन घणो थो लॻे 500-600 लॻी थो वञे लकिड़ो 8-8 फुट जो टोटो। पोइ ही तक़रीबन ख़र्चु इलाही आहे। वरी बनी बि हिन जी VIP ठाहिणी पवंदी आहे, महिनत सुठी बनी जी तयारीअ ते महिनत घणी आहे। हा महिनत घणी आहे। वरी ख़र्चु 2-2.5 लाख पत्थर आहे, हिकु पासे वरी करेलो हणी था चॾो मिड़े गुज़र सफ़र हले। पोइ जे रेट सुठो आहे त पोइ घटि में घटि माण्हू सुठी ॾिए। हाँ 8-10 लाख ॾेई थो वञे। हाँ 9 लाख ते पर साल मुंहिंजो वियो। अच्छा माशाअल्लाह। 16 वेसा 9 लाख रुपया। शुक्र आहे शुक्र आहे। ज़िंदाबाद। माना 6 महीननि में 9 लाख न? सुठो आहे साईं। हाँ साईं ज़बरदस्त लतीफ़ा घणो आहे। हाँ माना एकड़ में त माण्हू घटि में घटि बि हितां 20 लाख खनि कमाए सघे थो। बिल्कुलु सही आहे, 20 आराम सां।